जेको गुरली साहब करीम जिन खां आया आहिनि साईं मोहम्मद इब्राहिम सिंधी साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त उहो अची पंहिंजो दाख़िला मोहतरम असांजा प्यारा दोस्त अब्दुल्ला शेख जी वरी महिरबानी ते चई त महिमान जी महिरबानी जो ज़बरदस्ती कोस्तान ते आया ऐं त इहे सम्झुसि त हिन जी महिरबानी जो हिन कोस्तान ते असांखे घुरायो अथसि असां हिन कोस्तान ते अचण लाइ छा साईं जो बैठा को मिड़ई को अणसुई रोको सिक वधीक खे सही अचे को हिकिड़ो को तंहिंखे को को जंहिंजो केवल नालो गुरुसी अब्दुल्ला शेख असांजो असां पहिरंदा असां जिते बि तूं सॾु कंदे जी त तव्हां बुरा कान्हे त कोका जॻह ते सॾु कंदे हलाईंदासीं असां साफ़ ई ॿुधाए पियो उहो चए थो त अब्दुल्ला शेख जे अचण सां ठण बुरा कान ॾुका आयो त अंतर सुका आया महिरबानी आहे जो हिन पंहिंजो कुल में कबीरो छॾे असां आया हुनजी महिरबानी अंशार थी वञे हिकिड़ो भेट तव्हांखे ॿुधायां थो खणी नया उमिरि मां जंहिं खां पहिरियों लाल वॾर काला कपूर पाया थिया देखी जे दिलबर सूरज शाखूं झकियूं पूमा जो कमर झको जो जुड़ल उहे जान ते तमामु